सरपंच मीर मंज़ूर ख़ान पहवर ताजोदिरो पहुची वियो आहे। टिनी धुरियुनि जा काफ़िला धार धार ताजोदिरो लाइ रवाना थी विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। धुरियुनि में तकरार सबबि 20 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। अहम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया, दोदापुर में जलबाणी कटोर ऐं ॾहाणी तकरार जो निबेरो अॼु ओढ़ा हाउस ते थी रहियो आहे। निबेरे जो सरपंच मीर मंज़ूर ख़ान पहवर ताजोदिरो पहुची वियो आहे। टिनी धुरियुनि जा काफ़िला धार धार ताजोदिरो लाइ रवाना थी विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। धुरियुनि में तकरार सबबि 20 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, दोदापुर में जलबाणी कठोर ऐं ॾहाणी तकरार जो निबेरो अॼु ओढ़ा हाउस ते थी रहियो आहे। निबेरे जो सरपंच मीर मंज़ूर ख़ान पहवर ताजोदिरो पहुची वियो आहे। टिनी धुरियुनि जा काफ़िला धार धार ताजोदिरो लाइ रवाना थी विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। धुरियुनि में तकरार सबबि 20 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे अहम आहे त दोदापुर में जलबाणी कटोर ऐं ॾहाणी तकरार जो निबेरो अॼु ओढ़ा हाउस ते थी रहियो आहे। निबेरे जो सरपंच मीर मंज़ूर ख़ान पहवर ताजोदिरो पहुची वियो आहे। टिनी धुरियुनि जा काफ़िला धार धार ताजोदिरो लाइ रवाना थी विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। धुरियुनि में तकरार सबबि 20 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं, हनीफ़ मुंदराणी लाइन ते मौजूद आहे। हनीफ़, दोदापुर में जलबाणी कटोर ऐं ॾहाणी तकरार जो निबेरो थी रहियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोदापुर वेझो ताजोदिरो में 20 इंसानी जानियूं गुरकंदड़ जेको जलबाणी कटोहर ऐं ॾहाणी बरादरी में तकरार जो अॼु नबेरो थी रहियो आहे। ऐं नबेरो जेको आहे त मीर मंज़ूर ख़ान पहवर जे सरपंच में थी रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको जरगे जो सरपंच आहे मीर मंज़ूर ख़ान पहवर समेत जेकी आहिनि त टई धुरियूं हिन महिल जेको आहे उहे जरगे वारे जाइ ते पहुची चुकियूं आहिनि ऐं हिन महिल ॻाल्हियूं शुरू थी चुकियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको दहशत जो अलामत तकरार हुयो जेको आहे त जलबाणी जेको दौर तरफ़ां जेको आहे त सरदार अली नवाज़ ख़ान जलबाणी जी अॻवानी में जेको आहे त उहो दौर जरगे वारे हंधि पहुची चुको आहे। जॾहिं त तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कटोर ऐं ॾहाणी बिरादरी जो जेको आहे त उन पारां जेको आहे त सरदार बाज़ार रिहान ख़ान जी अॻवानी में जेको आहे त उहे ॿई धुरियूं जरगे वारे हंधि पहुची चुकियूं आहिनि। जॾहिं त जरगे जो सरपंच आहे उहो मीर मंज़ूर ख़ान पहवर उहो पिणु जेको आहे जरगे में पहुची चुको आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन तकरार जे ख़ात्मे लाइ अहम किरदारु अदा कंदड़ जेको आहे त पीर जुनेद शाह राजवी जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते टिनी धुरियुनि वटि मेड़ मसइला खणी पहुतो उहो कमु जेको आहे जरगे वारे हंधि पहुची चुको आहे। ऐं हिन महिल जेको आहे थोरी देरि अॻु जेको आहे इहे टई धुरियूं पहुचण खां पोइ ॻाल्हियूं शुरू थी चुकियूं आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ दहशत जो अलामत कंदड़ तकरार हुयो ऐं 20 इंसानियूं जानियूं ज़ाया कंदड़ तकरार हुयो, जंहिंमें मर्द ऐं औरतूं शामिल हुया। ठीकु आहे हनीफ़, महिरबानी, तफ़सील ॾिना।